अस्सलाम वालेकुम। अमान इसी रहा के न्यूज़ 5 एट द बुलेटिन सां आऊं आहियां मेहताब अली संजरानी। ख़बर शेयर कंदा कंथकोट में कंथकोट वेझो रसालदार ॻोठ गामड़ खान जखराणी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जे ज़ेर तामीर बिल्डिंग जो कम 5 सालनि खां रोलड़े जो शिकार ॻोठाणनि ऐं उस्ताद जो एहतजाज। तफ़सीली ख़बर मूजिब प्राइमरी स्कूल गामड़ खान जखराणी जी बिल्डिंग सरकारी अमलदारनि जे बेध्यानी सबब मुकम्मल न थी सघियो ऐं स्कूल में फर्नीचर ऐं कुर्सियूं बि कोन्हनि। एहतजाज कंदड़नि इल्ज़ाम हणंदे चयो त ठेकेदार जी करप्शन जे करे स्कूल जो कमु रोलड़े जो शिकार थी वियो। 5 सालनि जे वॾे अरसे खां कमु अधु रहियल आहे। ॻोठाणा मासूम ॿारनि 8 इसमें तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। उस्ताद ॻोठाणनि DC कश्मीर ऐं आला अमलदारनि खे अपील कंदे चयो त जल्द अज़ जल्द बिल्डिंग जो रुकियल कमु ॿीहर शुरू कराए मुकमल कयो वञे। स्कूल लाइ फर्नीचर ऐं कुर्सियूं ॾिना वञनि जीअं मासूम ॿारनि खे ॾुखाइनि खां निजात मिली सघे। प्राइमरी स्कूल गामड़ खान जखराणी आहे जेका आहे 1948-49 खां ही आमदा रिकॉर्ड स्कूल आहे। हिन स्कूल में तमामु तालीम आहे, शहूर आहे। ॻोठ वारनि खे हर हिकु ॿार पंहिंजे टाइम ते अचे थो। उस्ताद बि पढ़ाईंदड़ आहिनि ऐं उस्ताद असां वटि हिन वक़्तु मौजूदु आहिनि 5। तंहिंमां एनरोलमेंट जेका असांजे स्कूल जी आहे 195। स्कूल असांजो आमदा रिकॉर्ड आहे ऐं हिन स्कूल में जेका आहे कमु काफ़ी वक़्त खां वठी जेको रोलड़े जो शिकार आहे। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गामड़ जखराणी जेका मिसाली स्कूल आहे आया त आया, न त फर्नीचर आहे बि कोन। असां फर्नीचर जो ॻाल्हि कंदा आहियूं कि बाबा पंहिंजो जुगाड़ कयो। SMC में मिले थो जेका जंहिंमें 2 बेंचा 1 कुर्सी इहो ठहे थो सालियानो ऐं बिल्कुलु फर्नीचर कोन्हे। ॿार असांजा वेठा आहिनि, हिन ते बॉइज़ शागिर्द वेठा आहिनि। उते ॿाहिरि उताक में जेका आहे उन में असांजा छोकिरियूं शागिर्दियूं पढ़नि थियूं। हिकिड़ो उस्ताद 2 होॾां आहिनि, असां 3 हिते आहियूं। जेका आहे त असांजे स्कूल में बिल्कुलु कामूरत जो नज़रअंदाज़ी न आहे। काफ़ी वक़्त खां वठी फर्नीचर कान आहिनि। 3 साल पूरा चुका आहिनि। असां जेको हिकिड़ो वणु आहे उन जे हेठां पढ़ाईंदा आहियूं। ॾाढी गर्मी आहे, सख़्तु तमामु तकलीफ़ आहे। वॾी महिरबानी। नाज़रीन अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं। बडाणी में भुट्टा ऐं बडाणी बिरादरी जे 2 धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो। हिकु औरत ऐं पुलिस एहलकार समेत 3 ॼणा ज़ख़्मियुनि में पुलिस एहलकार कुर्बान अली चाचड़, औरत मसमात सरवर ख़ातून ऐं नौजवान सलार भुट्टो शामिल आहिनि। जॾहिं त बडाणी पुलिस जाइ वारदात ते पहुची फायरिंग ते कंट्रोल कराए वरितो। वाज़े रही त कुझु टाइम पहिरियां बडाणी ऐं भुट्टा बिरादरी में कबूतर जे मामले तां झेड़ो थियो। ख़बर शामिल कंदा भरिया रोड मां। भरिया रोड रेलवे फाटक लॻ 7 सालनि जे नींगर जो पूरी इसरार तौरु लाश हथ आयो आहे, जंहिंजी सुञाणप साहिल वल्दशान बागड़ी तौरु थी आहे। भरिया रोड पुलिस इतला मिलण ते लाश हथ करे वरितो आहे। पुलिस मूजिबि नींगर जा वारिस लाॾाऊ आहिनि जेके रेलवे फाटक लॻ झुॻियुनि में रहंदा आहिनि। वधीक जांच करे रहिया आहियूं। ॿिए पासे बेसिक हेल्थ यूनिट भरिया रोड जे इंचार्ज डॉक्टर हमीदुल्ला चौहान नींगर जे फ़ौत थियण जी तस्दीक कंदे ॿुधायो त वारसनि जो चवणु हो त नींगर बिजली जो करंट लॻण सबबु थियो आहे, जॾहिं त पुलिस बग़ैर पोस्टमार्टम जे लाश वारसनि हवाले करे छॾियो आहे। नाज़रीन अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं। कंडियारो मां। कंडियारो शहर जे ज़ैनब कॉलोनी जे रहवासियुनि मौलाना मोहम्मद हसन सिकंदरी, ओस बख्श, आशिक रिंद, मासूम उॼण, खावंद महर, अफसर जमाली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि जो चवणु हुयो त कॉलोनी में समाजी बुराइनि जो अज़ार वधी वियो आहे, जंहिं सबबु नौजवान नसल तबाह थी रहियो आहे। हुननि चयो त बार शिकायतूं करण बावजूदु पुलिस समाजी बुराइनि जे ख़ात्मे लाइ को बि क़दम नाहे खंयो। हुननि मुतालबो कयो त समाजी बुराइनि ख़िलाफ़ क़दम खणी रहवासियुनि जी शिकायत ख़तमु कई वञे। ख़बर शामिल कंदा ॾहेरकी मां। ॾहेरकी जे अंजुमन ताजरान जे जनरल बॉडी में चूंडूं थी गुज़रियूं, जंहिंमें सरप्रस्त मुखी राजकुमार, सदर शंकर लाल, सीनियर वाइस प्रेसिडेंट अब्दुल सत्तार भट्टी, नायब सदर रोचल राम, जनरल सेक्रेटरी रमज़ान पीरज़ादो, ज्वाइंट सेक्रेटरी गरीब नवाज अलवी, PRO नादिर खान, कोऑर्डिनेटर नज़ीर अहमद सुमरो, डिप्टी सेक्रेटरी संजय आसवाणी, खिज़ानची नरिंजन लाल, ऑफिस सेक्रेटरी हरीलाल, इतलात सेक्रेटरी सतन कुमार चूंडिया विया। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अंजुमन ताजरान ॾहेरकी जा मेंबर कारोबारी आहिनि जेके सभ जा सभु फाइलर आहिनि। उहे इनकम टैक्स, सेल्स टैक्स भरींदड़ आहिनि, पर अफ़सोस जो बदिले में ॾहेरकी जो बदबूदार माहौल मिलियल आहे। नालियूं उथलियल आहिनि, दुकाननि जे इंक्रोचमेंट कराई सब्ज़ी फ्रूट जूं रेढ़ियूं बीहारियूं वयूं आहिनि। साम्हूं शहर जा रोड रस्ता टुटल ऐं उखड़ियल आहिनि। ताज़ो ठहियल 3 करोड़ रुपयनि जे रक़म सां बेनज़ीर पार्क जी संभाल कोन्हे। उते बीठल गिरासी सड़ी वई आहे, झूला कोन्हनि। उन्हनि चयो रेवेन्यू ॾियण बावजूदु ट्रेनुनि जे स्टॉप ख़तमु कया विया आहिनि। उन्हनि चयो त अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे।
ॾींहुं ॾिठे जूं फुरूं थियनि थियूं, जंहिं करे ताजर सख़्तु परेशान आहिनि। हू बैंक खां दुकान ताईं अचणु महफ़ूज़ कोन्हनि। हुननि हुकूमत पाकिस्तान, सिंध हुकूमत ऐं चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, IG सिंध, SSP ऐं DC घोटकी खां मुतालबो कयो आहे त ॾहरकी जे ताजरनि खे तहफ़ुज़ फ़िराहम कयो वञे ऐं माड़ी गैस कंपनी पारां मिलियल ₹3.5 अरब मां ॾहरकी लाइ हिकु वॾी इस्पताल ऐं रोड रस्ता तामीर कया वञनि ऐं ड्रेनेज सिस्टम ॾिनो वञे। ख़बर शामिल कंदा भरिया रोड मां भरिया रोड जे मुख़्तलिफ़ वार्डनि में सफ़ाई न थियण सबबि गटर उथली पिया। नालनि जो गंदो पाणी जामिया मस्जिद गुफ़रानिया फारूक में दाख़िल तालिब इल्म तोड़े शहरी नमाज़ी परेशान। उन सिलसिले में जामिया गुफ़रानिया जी पेश इमाम कारी अज़ीज़ रहमान शकील सियाल ऐं ॿिनि चयो त भरिया रोड टाउन इंतिज़ामिया जी लापरवाही सबबि मुख़्तलिफ़ महलनि में सफ़ाई न थियण सबबि गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि, जॾहिं त शहर जो गंदो पाणी मस्जिद में दाख़िल थियण सबबि नमाज़ी तोड़े शहरी सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त पब्लिक हेल्थ पारां क़ाइमु कयल डिस्पोज़ल नाकारा थी विया आहिनि। हुननि चयो त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि स्टेशन रोड, गोश्त मार्केट, बिरोही मोहल्ला, कीरिया मोहल्ला, रेती मोहल्ला समेत मुख़्तलिफ़ जॻहनि ते गंदगी जा ढेर लॻल आहिनि, जंहिं सबबि मच्छरनि जो आज़ार पिणु वधी वियो आहे, जंहिं सबबि शहरी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। हर महीने लखें रुपयनि जे बजट टाउन ऑफिसर ऐं क्लार्क हड़प करे रहिया आहिनि।